अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं रोड़ी खां रिपोर्ट आतिफ शाह। रोड़ी शहर जे मक़ामी होटल में WBC जो इजलास थियो, जंहिं इजलास में WBC जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी शौकत नूनारी, रियाज़ शेख, सत्तार ज़ंगेजो, AD वनियो, सईद चनो, रजब ख़ासकेली ऐं सैयद आतिफ शाह समेत ॿियनि सहाफ़िन, समाजी तंज़ीमनि जे अॻुवाननि, शाइरनि, अदीबनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते शौकत नूनारी, रियाज़ शेख, सईद चनो ऐं ॿियनि पंहिंजे मुख़्तसर ख़िताब में चयो त WBC सॼी सिंध अंदरि मज़लूम ऐं नाइंसाफ़ी ते मारियल मासूम माण्हुनि जे आवाज़ खे न सिर्फ़ ताक़तवर बणाईंदो, पर हिननि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाईंदो ऐं उन्हनि जे जाइज़ मसइलनि जे हल ऐं हक़नि जी तहफ़ुज़ लाइ जदोजहद जारी रखी वेंदी। कलमकारनि, अदीबनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि खे बेगुनाह क़तल करे घरनि जा घर उजाड़ा वञनि था, जंहिंजो को बि सरकारी इदारो नोटिस वठण लाइ तयारु नाहे ऐं बेगुनाह जो खून लुड़ी पियो वञे। हाणे ज़ुल्म ऐं बर्बरियत बर्दाश्त न कबी। हाणे सुजागी जो टाइम अची वियो आहे। सभिनी खे हिकु पेज ते गॾु थी ज़ालिम सां मुआदो अटकाइणो पवंदो ऐं हक़ सच जो साथ ॾेई नई तारीख़ रक़म कई वेंदी। उन मौक़े ते इजलास में शरीक माण्हुनि जी WBC तंज़ीम जे खयल क़दम खे साराह जोॻो अमल करार ॾिनो। ॿिए पासे रोड़ी तालके जे ऑर्गेनाइज़ेशन कमेटी जोड़ी वई, जंहिंमें रियाज़ शेख, सत्तार ज़ंगेजो, AD भुनियो, सत्तार शंबाणी, रजब अली ख़ासकेली, आसिफ जागीराणी, नबी बख्श शर, गुलाम हुसैन चन्नो समेत ॿियनि जा नाला चूंडिया विया ऐं 6 मार्च ते कन्वेंशन कराइण जो फ़ैसिलो कयो वियो।